अली अहमद बिरोही सिंध जो मशहूर अदीब, नक़ाद, कहाणीकार अली अहमद बिरोही 11 नवंबर 1920 ते ॻोठ खंबड़ा लॻ शिकारपुर में ॼाओ। हिन सिंध मदरसे मां तालीम हासिल कई। अली अहमद बिरोही सहाफ़ती सफ़र में क़ुर्बानी, सदाए सिंध, इनकलाब, मंशूर अख़बारुनि ऐं रिसालनि जो एडिटर रहियो। 1960 में लंडन मां टूरिज़म जी सिख्या वरिताईं। 1970 में डायरेक्टर पब्लिक रिलेशन ऑफिसर सिंध मुक़ररु थियो। 1973 खां 1978 ताईं मुख़्तलिफ़ इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जो क़ानूनी सलाहकार रहियो। अली अहमद बिरोही सुध समाज जे मरकज़ी वज़ारत जो OSD इस्लामाबाद बि रहियो। 1979 में सिंध हुकूमत जे इतलात खाते जो सेक्रेटरी मुक़ररु थियो। 1980 में शेख सुल्तान ट्रस्ट जो एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियो। बहितरीन कालम निगार तौरु खेसि APNS तरफ़ां एवॉर्ड मिलियो। मज़ा, तारीख़ नवीस, आर्कियालॉजी ऐं मूसीक़ी संदसि पसंदि जा मौज़ू हुया। ॼाम ॼामोट ॼामड़ा, वाट वींदे, सॾनि मथे सदड़ा, ॻुझ ॻुझांदड़ ॻाल्हियूं, कखपन, लाहूती लॾे विया, वतायो फ़क़ीर ऐं ॿियनि किताबनि जो लेखक अली अहमद बिरोही 1 दिसंबर 2003 ते कराचीअ में वफ़ात करे वियो। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।